पीर वसण बरसात शहरी शहर में बरसात मुतासरन इंतजामिया के कुरान जो वास्तो ॾेई वाहर करण की अपील कई है। SSU जे रिपोर्टर फहद सोलंकी मूजिब बरसात मुतासरन दाहूं कंदे चयो है बार बार DC खैरपुर ऐं AC मीरवा के अपीलूं कयूं त खेनि जीअण जो हक़ ॾिनो वञे। उन्हनि चयो आहे त संदन बच्चा बुखूं काटे रहिया आहिनि। असां वटि केरु बचण लाइ तयारु कोन्हे। असांजा घर बरसाती पाणीअ जे घेरे में आहिनि ऐं बेघर थी बेयारो मददगार वेठा आहियूं। के जो कजो जीव जो तब कोने रोदो असा घर त पाचा के सही घर ने खपने असा के राशन कलियो आई दवा जो बार जिला त बार बचन ये DC साहब केरपुर में मथे अपील को जो के मत तो कह दू जिले जो ऑफिसर मेरा ताजा बच्चा दरबदर जिला ता चुप करे वेवा ता भी मथे गुरु असा ता को दा करो दीदो अल्लाह असा के पर ता जिले जा ऑफिसर असा जी मदद कयो खुदा जे वास्ते असा जो राशन कोने को असा के दवा खाने का बार बरन ता पिया असा जो राम कयो असा तो कुरान सा विचो। नाज़रीन वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो SS न्यूज़ वेब चैनल। असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।